बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ु 18 दर्जे चौथे मां, जंहिंजो उनवान आहे वॾी ॿोॾ। पहिरें इन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माञा ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे ॿोॾ, माना पाणीअ जी उथल। लफ़्ज़ आहे टुटी, माना भॼी। लफ़्ज़ आहे सूरत, माना शिकिल। लफ़्ज़ आहे माॻुन, माना हंधनि। लफ़्ज़ आहे इमदादी, माना मदद कंदड़। लफ़्ज़ आहे बहरी, माना पाणीअ वारी या सामूंडी। पोइ लफ़्ज़ आहे तइमीर, माना अॾावत। लफ़्ज़ आहे ॾिसंदे ॾिसंदे, माना थोरे अरसे में। लफ़्ज़ आहे तबाही, माना बर्बादी। लफ़्ज़ आहे कोशिश, माना तहरीक। लफ़्ज़ आहे बरी, माना प्यादल। लफ़्ज़ आहे हवाई, माना फ़िज़ाई। पोइ लफ़्ज़ आहे जवान, माना फ़ौजी। लफ़्ज़ आहे भलाई, माना चङाई। लफ़्ज़ आहे निभाईंदे, माना अदा कंदे। लफ़्ज़ आहे अझनि, माना घरनि। लफ़्ज़ आहे बंद, माना रोक। लफ़्ज़ आहे रज़ाकार, माना मुफ़्त ख़िदमत कंदड़। लफ़्ज़ आहे कारकुन, माना कमु कंदड़। लफ़्ज़ आहे दबाव, माना ज़ोर। लफ़्ज़ आहे महफ़ूज़, माना सलामत या काबू। पोइ लफ़्ज़ आहे समाजी, माना मुआशरती। लफ़्ज़ आहे मुतासिर, माना असर हेठि आयल। पोइ लफ़्ज़ आहे ॿोॾ सतायलनि, माना ॿोॾ मुतासिरनि। लफ़्ज़ आहे अॾाए, माना तइमीर कराए। लफ़्ज़ आहे ॾुतड़ियल, माना मुतासिर। लफ़्ज़ आहे फलाही, माना भलाईअ वारो। पोइ लफ़्ज़ आहे इख़्तियार, माना वस। पोइ लफ़्ज़ आहे सरंदीअ वारो, माना हूंद वारो। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, सिंध में वॾी ॿोॾ कॾहिं आई? जवाब, सिंध में वॾी ॿोॾ 2010 ईस्वीअ में आई। सवाल नंबर ॿियो, उहा ॿोॾ कहिड़े बंदि टुटण सबबि आई? जवाब, उहा ॿोॾ टोड़ीअ वारे बंदि टुटण जे सबबि आई। सवाल नंबर टियों, टोड़ीअ वारो बंदि किथे आहे? जवाब, टोड़ीअ वारो बंदि गुड्डू बैराज वटि आहे। सवाल नंबर चोथों, ॿोॾे दौरान कहिड़नि कहिड़नि इदारनि फलाही कमनि में हिसो वरितो? जवाब, ॿोॾ दौरान डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, बरी, बहरी ऐं हवाई फ़ौज, सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन ऐं हिलाल अहमर फलाही कमनि में हिसो वरितो। सवाल नंबर 5, ॿोॾ सतायल माण्हुनि जी कहिड़ीअ रीति मदद कई वई? जवाब, ॿोॾ सतायलनि जी खाध खुराक ऐं माली मदद कई वई ऐं खेनि घर बि अॾाए ॾिना विया। बे हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि बंदि, ॾुतड़ियल, रज़ाकार, फलाही, कारकुन। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे बंदि, माना रोक। जुमिलो लिखंदासीं, 2010 ईस्वीअ में टोड़ीअ वारो बंदि टुटी पियो। पोइ लफ़्ज़ आहे ॾुतड़ियल, माना मुतासिर। जुमिलो लिखंदासीं, केतिरनि ई तनज़ीमनि ॾुतड़ियल माण्हुनि खे खाध खुराक पहुचायो। पोइ लफ़्ज़ आहे रज़ाकार, माना मुफ़्त ख़िदमत कंदड़।
जुमिलो लिखंदासीं हिन महाॿोॾ में रज़ाकारनि मदद करण में पंहिंजे वसां कोन घटायो। पोइ लफ़्ज़ु आहे फलाही माना भलाईअ वारो। जुमिलो लिखंदासीं माण्हुनि जी भलाईअ लाइ केतिरा ई फलाही इदारा क़ाइमु थियल आहिनि। पोइ लफ़्ज़ु आहे कारकुन माना कमु कंदड़। जुमिलो लिखंदासीं नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीअ जे कारकुननि हिन ॿोॾ में माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते पहुचायो। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो ऐं जुमिलनि में इस्तेमालु करियो। हाणे लफ़्ज़ आहिनि हयाती, ख़ानगी, जदीद, गॾु। जी दोस्तो, हाणे असां लफ़्ज़नि जा ज़िद ऐं उन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु करण जो तरीक़ो सिखंदासीं। लफ़्ज़ु आहे हयाती ज़िद मौत। जुमिलो लिखंदासीं रज़ाकारनि केतिरनि ई माण्हुनि जी हयाती बचाई। पोइ लफ़्ज़ु आहे ख़ानगी ज़िद सरकारी। जुमिलो लिखंदासीं ख़ानगी इदारनि बि हिन ॿोॾ में वॾी मदद कई। पोइ लफ़्ज़ु आहे जदीद ज़िद क़दीम। जुमिलो लिखंदासीं हिन दौर में जदीद मशीनूं अची वियूं आहिनि। पोइ लफ़्ज़ु आहे गॾु ज़िद अलॻि। जुमिलो लिखंदासीं पाक फ़ौज बे ॾुतड़ियल माण्हुनि सां हर वक़्तु गॾु हुई। दाल हाकारी जुमिलनि खे नाकारी जुमिलनि में तब्दील करियो। जीअं आऊं अॼु स्कूल वेंदुसि। हाकारी जुमिलो आहे, नाकारी में तब्दील कयो वियो आहे आऊं अॼु स्कूल न वेंदुसि। ही जुमिला आहिनि हाकारी जा। हाणे हिननि खे नाकारी में तब्दील कंदासीं। पहिरियों जुमिलो हाकारी ही मुंहिंजो दोस्त आहे। हाणे हिन जुमिले खे नाकारी में बदिलाईंदासीं ही मुंहिंजो दोस्त न आहे। ॿियो जुमिलो हाकारी जो असीं राणी बाग़ घुमणु वञूं था। हाणे हिन जुमिले खे नाकारी में बदिलाईंदासीं असीं राणी बाग़ घुमणु न वञूं था। टियों जुमिलो हाकारी हूअ बैंक ॾांहुं वई। हाणे हिन जुमिले खे नाकारी में बदिलाईंदासीं हूअ बैंक ॾांहुं न वई। हे ॿोॾ अचण जा कहिड़ा कहिड़ा कारण आहिनि बयानु करियो। जवाबु ॿोॾ अचण जा केतिरा ई कारण आहिनि जिन मां कुझु ही आहिनि। नंबर पहिरियों बंधन जो मज़बूत न हुजणु। नंबर ॿियो ॿोॾ जी अचण जो इतलाह बर वक़्तु न मिलणु। नंबर टियों कंहिं बि बंद खे कंहिं साज़िश तहत तोड़णु। नंबर चोथों दरियाउनि में मथां खां पाणीअ जो वधी वञणु ऐं उन्हीअ दौरान ज़ोरदार बरसातूं पवणु। वाव कुदरती आफ़तनि दौरान रेडियो, टेलीविज़न ऐं ॿिया सुध समाव जा ज़रिया कहिड़ो किरदारु अदा कंदा आहिनि बयानु करियो। जवाबु कुदरती आफ़तनि दौरान रेडियो ऐं टेलीविज़न ऐं ॿिया सुध समाव जा ज़रिया हिकु वॾो मुस्बत किरदारु अदा कंदा आहिनि। माण्हुनि अंदरि आफ़तुनि खां अॻु आगाही पैदा करण जी कोशिशि कंदा आहिनि। अवाम खे मालूमात ॾेई करे खेनि आफ़तनि खां बचण जा रस्ता ॿुधाया वेंदा आहिनि। टेलीविज़न ते उन्हनि आफ़तुनि जो सिधो संओं मंज़र पेश कयो वेंदो आहे ऐं उन खां बचाव जूं सूरतूं तस्वीरी तौर ते ॾेखारियूं वेंदियूं आहिनि। उन खां अलावा माहिरनि खे स्क्रीन ते घुराए उन्हनि खां ताज़ी सूरत हाल पुछा कई वेंदी आहे। अहिड़ीअ तरह आफ़तनि में मुब्तला माण्हुनि जी मदद लाइ ऐलान कराया वेंदा
आहिनि त जीअं उन्हनि लाइ हिफ़ाज़ती उपाउ वरिता वञनि ऐं खेनि वधीक आफ़तनि में मुब्तला थियण खां बचायो वञे। कुदरती आफ़तनि दौरान असांखे कहिड़ो रवैयो अख़्तियार करणु घुरिजे? जवाबु: कुदरती आफ़तनि दौरान असांखे मुस्बत रवैयो इख़्तियार करणु घुरिजे। आफ़तनि में मुब्तला माण्हुनि जी मदद लाइ हर क़िस्म जो ताउन करणु घुरिजे। उन्हनि जी जान माल जी हिफ़ाज़त लाइ जोॻा बंदोबस्त करणु घुरिजनि। उन्हनि खे महफ़ूज़ जॻहियुनि ते पहुचाइणु घुरिजे। उन्हनि जी खाध खुराक ऐं माली मदद पिणु करणु घुरिजे।